हो मुझी शादी ते इंदा पाड़े वारा सारा विझंदा अची मूंखे हार ओ मात में दिलाया ओ यार वरन के हथन के ओ वरन के ओ वरन के ओ वरन के हथन के मेहंदी लाया मैं यार मुझी शादी ते इंदा पाड़े वारा विझंदा हार पेसन जा यार ओ मुंहिंजा दिलदार हथन के ओ मेहंदी हथन के चोॾींहं जो चंड पियो लॻा यार या अल्लाह मां तोखां सदाईं इहा दुआ कंदो आहियां त मूंखे हिकिड़ो नेक रिश्तो अता कर। मां बि शादी जी आस हिन दिलि अंदरि रखी वेठो आहियां। ही मुंहिंजी मेहंदी हथनि ते वारनि ते हफ़्ते हफ़्ते ते हणंदो आहियां। अल्लाह साईं मूंखे बि घोट बणाए आमीन। ओ मेहंदीअ जा गुल ठाहिया अथई हथनि ते वारनि खे मेहंदी लॻाई आ ओ सुणा बस तुंहिंजो ई इंतज़ार वा ओ मेहंदी वारनि खे लॻाई आ ओ हथनि ते मेहंदी लॻाई आ ओ सुणा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद संगत दोस्तों कहिड़ा हालनि ख़ुशि आहियो उमेद सभु ख़ुशि हूंदा। अल्लाह साईं तव्हांखे आबाद कंदो। जीअं त ही मूं मिड़ई तव्हांजे यारो मिड़ई नंढिड़ो वीडियो पेश कयो ऐं लॻे थो तव्हांखे पसंदि ईंदो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो। ऐं वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त लाइक कमेंट्स कयो ऐं अॻिते शेयर कयो दोस्तनि में ऐं दुआ बि कयो। मूं वांगुरु अलाए केतिरा इंतज़ार में वेठा हूंदा उधर ते।